नाज़रीन, शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी वारे जलसे में शिरकत लाइ सांगड़ मां MNA शाज़िया आतामरी, अली हसन हिंगोर जो ऐं ॿियनि अॻवाननि जा काफ़िला गड़ी ख़ुदा बख़्श लाइ रवाना थी विया आहिनि। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है एडी कुंबर। सांगड़ शहर में अज शहीद जमहूरियत शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 13वीं वरसी के हवाले से सांगड़ में जो है सो पीपल्स पार्टी की MNA शाज़िया आतामरी, ज़िले सदर अली हसन हिंगोर जो हाजी मोहम्मद अयूब वसाण, उन खां पीपल्स पार्टी जा मुख़्तलिफ़ MNA MP उन धारदार काफ़िला अज सुबह का लाणकाने गड़ी ख़ुदा बख़्श लाइ रवाना थी चुका हैं। उन अॻवान सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त अॼु जेको लाणकाने में PDM जो जलसो भी आहे ऐं मोहतरमा जी 13वीं वरसी है, उन हवाले से अॻवान जो वधीक छा चवणु, अचो त अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। शहीद रानी जी 13वीं वरसी है, हुननि जे विछोड़े के 13 साल थी विया आहिनि। अॼु ताईं असांजी दिलि रोए थी ऐं अॼु जेका वरसी लाइ असां वञूं पिया गणी ख़ुदा बख़्श हाज़िरी ॾियण लाइ, उन में आउं सम्झां थी त हर साल वांगुरु उन ई जोश जज़्बे सां पाकिस्तान खां जहिड़ा बि आउं सम्झां थी त कुंड हूंदा उतां माण्हू पैदल, साइकिल ते, गाॾी में, जहाज़ में अचनि पिया ऐं हुते वॾी ख़ल्क़ हूंदी जेका पंहिंजी शहीद राणी खे ख़िराज अक़ीदत पेश करण लाइ अचे पई। ते हर उन वर्कर जी अॻवानी आहे पीपल्स पार्टी जी ऐं उहो मुख़्तलिफ़ राति खां वठी जेके काफ़िला आहिनि वैनूं गाॾियुनि में असीं अॼु हिते पंप ते बीठा आहियूं सांगड़ में। त काफ़ी दोस्त जेके आहिनि असांजा वर्कर्स जेके आहिनि उहे जलसे गाह में पहुचण वारा आहिनि। गड़ी ख़ुदा बख़्श ते 13वीं वरसी ते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के ख़राज अक़ीदत पेश करण लाइ वञी रहियो आहे ऐं अॼु PDM जो जलसो भी है। उते मरियम नवाज़ ऐं ॿिया PDM जा अॻवान भी ख़िताब कंदा ऐं तव्हां उते ॾिसंदो त जेको अॼु जो क्राउड हूंदो, अॻे ई पीपल्स पार्टी ग्राउंड भरे छॾींदी आहे। अॼु त ॿियूं पार्टियूं भी गॾनि पर असां मेज़बान पीपल्स पार्टी आहे। तव्हां ॾिसंदो पीपल्स पार्टी जा जियाला वर्कर जंहिं मोहतरमा असांजे लाइ जान ॾिनी, उनखे सलाम पेश करण लाइ लखे माण्हू गड़ी ख़ुदा बख़्श गॾु थी। असांजो जेको हे ॾींहुं आहे त हिकिड़ो अक़ीदत जो ॾींहुं आहे, असां सुर्ख सलाम पेश करण वेंदा आहियूं ऐं हाणे जेकॾहिं हे सभु जमातूं गॾिजी इहो साबित कंदासीं असां त जेको हाणे असांखे इमरान ख़ान न खपे। अॻवाननि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे अज़ीम शहादत ते भेटा पेश करण जे लाइ सॼे मुल्क मां जेके आहिनि से काफ़िला पहुचणु शुरू थिया। पीपल्स पार्टी जा MNA MP उन्हनि जी अॻवानी में काफ़िला जेके आहिनि से रवां दवा आहिनि, जेके गड़ी ख़ुदा बख़्श पहुची शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे अक़ीदत जो सलाम पेश कंदा।